शामिल कजती सिंधी अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक जमात असलाह मुस्लिमीन पाकिस्तान के ज़ेर एहतमाम रूहानी व असलाई माहमाना इज्तिमा बसिलसिला जश्न ईद मिलादुल नबी जे वालदा माजदा फ़ख्र इंसानियत महबूब सज्जन साईं जी एसाले सवाब जे लाइ दरगाह आलिया इलाहाबाद शरीफ में मुनक़द थियो। इज्तिमा के ख़िताब कंदे सिलसिले नक्शबंदिया ताहिरिया जे सालार हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अल मारूफ महबूब सज्जन साईं फरमायो, अल्लाह ताला इंसान के वॾी अज़मत ॾिनी आहे ऐं अल्लाह ताला हर इंसान के कंहिं न कंहिं मक़सद लाइ पैदा कयो आहे। क़ुरान मजीद मुकम्मल ज़ाब्ते हयात मक़सद अज़मत ॾिनी आहे। अल्लाह ताला हर इंसान के कंहिं न कंहिं मक़सद लाइ पैदा कयो आहे। क़ुरान मजीद मुकम्मल ज़ाब्ते हयात इहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांजे लाइ बहितरीन नमूनो आहे। क़ुरान खे सम्झो ऐं दिलि सां पढ़ो। क़ुरान मजीद रहनुमाई फ़राहम कंदड़ आहे। इल्मु वारो ऐं बिना इल्म वारो बराबरि न आहिनि। इल्मु हासिल करण सां तव्हां ख़ुदा जा दोस्त बणिजी वेंदो। इल्म सां इंसान में तब्दीली पैदा थी वेंदी। इल्म सां तव्हां में बर्दाश्त, इनकिसारी, शफ़क़त, प्यार व मोहब्बत पैदा थी वेंदी। माल व दौलत सभु फ़न आहिनि। छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे आला खां आला तालीम ॾियारियो। मुश्किलात में कदम पोइते न कयो। मुश्किलात जो गॾिजी मुक़ाबिलो कयो। जमात जी सूरत में रहंदड़नि ते अल्लाह ताला जूं रहमतूं हूंदियूं आहिनि। ख़लीफ़ा कराम, उलमा इकराम, उहिदेदारनि व मेंबरनि खे जमात लाइ आसरातो कमु करणु घुरिजे। इंसान को अल्लाह तबारक व तआला ने बड़ी अज़मतें अता फ़रमाई हैं और बहुत ज़्यादा मोहब्बत और प्यार से नवाजा है। कुरान मजीद को आप और हम सब पढ़ें और जब तिलावत करें तो दिल से करें और उसकी मानी और मफ़ाहीम को ख़ुद समझने की कोशिश करें, ताकि जो इरशाद है अल्लाह तबारक व तआला का, उसके अंदर जो छुपे हुए मानी हैं, मतालिब हैं और जो मोहब्बत और प्यार है अपने बंदों के साथ, इंसानों के साथ, उसका एहसास भरपूर तरीके से आप अपने दिल के साथ कर सकें।